वालेकुम तव्हांजी वॾी महिरबानी तव्हां साफ़ ई ब्रदर जूं त हीअ ॾिसो न हे चांवर इंतज़ामिया हीअ जेको आहे न पाणी बेकार आहे हिन में बीमारियूं आहिनि मच्छरनि जूं बीमारियूं आहिनि अलाए कहिड़ी कहिड़ी बीमारियूं न को स्प्रे आहे भाणे सिदाबाद में न को छा न को छू असां गलियूं सॼो भान तबाह लॻो पिया जे ॾींहं खां वठी अयूब जेको आहे मेमुणा नालो अलाए छा आहे हिन जो उहो वॾो माफ़िया आहे वॾो हुनजो किरदारु आहे अयूब मेमुण जो जे ॾींहं खां वठी भाननि में शहर में इंतज़ारु थियो आहे माना भान तबाही तरफ़ वियो आहे ठीकु आहे न हीअ त मुसलसल CM जो इलाइक़ो आहे हिन CM इलाइक़े में हे माना CM इलाइक़ो न आहे हे CM जो खंडरा जो इलाइक़ो आहे हीअ सम्झी गया CM हिते आहे ई कोन न को असांजो CM हिते रहे थो मसलो इहो आहे ॻाल्हि त हिते माना को बि तदारत कोन्हे को वञ इंतिज़ामिया ते हुन सां मिल अदा फलाणे सां मिल वञी अदा चेयरमैन साहिबु कोन्हे को अदा वाइस चेयरमैन बि कोन्हे को अदा कंहिंसां ॻाल्हायूं आख़िर हाणे अयूब चङो मुड़ुसु साहिबु मेमुण हिन जो भांसाबाद जो हाणे असां अयूब सां मिलूं वञी अयूब खे वाते पान पियो आहे हेठि हिकु वाते पई अथसि उहो ब करे छा मसइले खे हल कर न ॻाल्हि आहे सिधो कर न हे गंदगी जो ढेर लॻो पियो आहे भान हे छा आहे केॾी माना हीअ सिस्टम लॻो पियो आहे भान सिदाबाद जो को माण्हू जी कोन थो सघे को खाई कोन सघे न पाणी बि कोन्हे को असां त माना यज़ीद खां चढ़ी वियासीं हेॾिया यज़ीद खे पोइ कुझु थोरो घणो अहसासु हुयो आख़िर में असांखे उन हिते यज़ीद खां चढ़ी वियासीं न को पाणी आहे न को का इंतज़ाम का सही आहे का सिक्योरिटी आहे का पुलिस इंतज़ाम हिते पुलिस गुंडागर्दी कयो वेठो आहे भांसाबाद में उते का पुलिस उतां खुली पई आहे उते माना भांसाबाद नंढो को शहर थी वियो आहे त केरु करण लाइ केरु तयारु कोन्हे को इहो तव्हां साहब बिरादरी जेके बि तव्हां आहियो तव्हांखे लख शाबस आहे जो तव्हां वरी बि आवाज़ु उथारियो था बाक़ी हिते असांखे ग़रीब अवाम बि बक़ाया सुतल आहे ॻाल्हाइण लाइ केरु तयारु ई कोन्हे को हे ॾिसो न तव्हां छा असरु आहे मच्छर ॾिसो उहो तव्हां मच्छर ॾिसो हाणे हीअ मच्छर में केॾी बीमारी थींदी आहे मूंखे ॿुधायो हीअ चकर खे मच्छर खे मूंखे वठिजो न हिन चेयरमैन साहिब खे वठिजो न वाइस चेयरमैन खे चकर ते बर्दाश्त करे सघे हा बाबा का तदारत कान्हे का हिते वॾी माफ़िया आहे वॾो हिते हिसाब किताब आहे भांसाबाद में सभु को पंहिंजो घर जब वेठो आहे असां वरी बि सदा सकर राह पोट खे सिजाद राह पोट खे अपील था कयूं बराए महिरबानी असांजे भान ते निगरानी कई वञे साईं हाज़िर शाह खे असां अपील था कयूं त साईं पता पंहिंजो शहरु आहे तव्हां जी मालिकी कयो हे ग़रीब आवाम जेका आहे काॾे वेंदी तव्हां जे सारे खां न थी सघे ॿाहिरि खणी छा बि करिजे कुझु बि करिजे पर भान जा वास वरी बि साईं हाज़िर शाह आहे साईं हाज़िर शाह खां सवाइ त कुझु थी कोन थो सघे महिरबानी भाउ